अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां है मोहम्मद बमर शामिल करूं था हिन वक्त की खबरों। नाज़रीन, कंडियारो में सिंध यूथ एक्शन कमेटी जी चेयरपर्सन सिंधु नवाज़ घांगरो पारां साहती अदबी मेलो मुनक़द कयो वियो, जंहिंमें सिंध के फनकारनि मांझी फ़कीर, ज़ामिन अली, रफ़ीक फ़कीर, आसिफ सियाल समेत 10 खां वधीक सूफ़ी फनकारनि सुरनि जी वखा कई। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर असस जाफ़री जी ख़बर मूजिब जीए सिंध महाजू मरकज़ी चेयरमैन अब्दुल खालिक जोनेजो, हमज़ा अली चांडियो, यासिर इरफात घांगरो, पारस नाज़, बख्श अली थुल्लो, नाज़ सेतो, ताज जोयो, बानू महबूब जोखियो, लियाकत रिजवी, मैडम हमीदा घांगरो, डॉक्टर आयशा धारेजो, मैडम ज़ोरा खान शिरकत कई। जॾहिं त सहाफ़िन में सिंध सहाफ़ी संगत सिंध जो मरकज़ी वाइस चेयरमैन बचल हिंगोरो, खैरपुर सहाफ़ी इतिहाद जो सदर गुलाम हुसैन चांग, सहाफ़ी अब्दुल रज़ाक लाशारी, ज़ुल्फ़कार सेतो, ज़फ़र सिद्दीकी, अजीज़ मेमन, यासीन हिंगोरो, मुज़म्मिल हिंगोरो, अल्ताफ़ हिंगोरो, फरहान हिंगोरो, ज़ाकिर हिंगोरो समेत वॾी तादाद में सहाफ़िन, अदीबन, दानिशवरन, क़ौम परस्त अख़बारन, सिविल सोसाइटी जी सभई माण्हू शिरकत कई। उन मौक़े ते मुक़ररनि सिंध जे माज़ी हाल ऐं मुस्तक़बिल जी सियासी सूरतहाल ते तफ़सीली जाइज़ो वरितो ऐं अदबी मेले में शरीक माण्हू साहती अदबी मेले खे सुठो सवण ॾींदे चयो त अहिड़ा अदबी मेला सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में थियण घुरिजनि। अहिड़नि अदबी मेलनि सां सिंध जे नौजवाननि में शऊर पैदा थिए थो। अदबी मेले में किताबनि जा स्टॉल ऐं फास्ट फूड जा पिणु स्टॉल लॻाया पिया, जॾहिं त अदबी मेले में औरतुनि, ॿारनि ऐं मर्दनि वॾे अंग में शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।